लॻिया मेला नसीबन जा, लॻा मेला नसीबन जा, लॻिया मेला नसीबन जा। जी हाँ दोस्तों, त अक्सा खणी अची रहियो आहे 28th इंटरनेशनल सिंधी सम्मेलन, जेको त ऑर्गेनाइज थिए पियो दुनिया जे ख़ूबसूरत शहर दुबई में 21 ऐं 22 दिसंबर जो, जिते त सॼी दुनिया भर मां माण्हू ईंदा। मां हर्षल चंदवानी भीलवाड़ा राजस्थान मां अची रहियो आहियां तव्हां सभिनि जे विच में धूम मचाइण। त अचो त मिली करे मौज मनायूं ऐं सिंधियत जो नालो कयूं तव्हां सभिनि जे सुहिणे शहर सुहिणे मुल्क दुबई में। ऐं मां दिलि सां शुक्रगुज़ार आहियां सतीश जी राय सिंघानी जी जो ऐं मनोहर देव अंकल जो, जंहिं मूंखे हिन सुहिणे प्रोग्राम में अचण जो मौक़ो ॾिनो आहे। तव्हां सभिनि खां निमाणी विनती आहे त तव्हां सभई पंहिंजी पूरी फैमिली सां गॾु ज़रूरु ईंदा ऐं हिन प्रोग्राम जी शोभा वधाईंदा। सो प्लीज़ कम विद ऑल योर फैमिली। जय झूलेलाल।